जय झूलेलाल। अॼु असीं हिते एडवांस डिप्लोमा जे 5 पाठ जी शुरूआत था कयूं, जंहिंजो नालो आहे सिंधी लोक कला। ही पाठ या ही सबक डॉक्टर राम पंजवाणी पारां लिखियल आहे। ॾाढो ई सवलो ही पाठ आहे। अचो त ॾिसूं हिन पाठ में छा ॾिनल आहे। जिते बि कठिन अखर ईंदा उहे मां तव्हांखे ॿुधाईंदी हलंदमि। अंदर में उमंग उथियो, यानी कि असांजे मन में कोई ख़्यालु उथियो, असांजो मन एक्साइट थियो। अगर हेल्थ केयर जी भाषा में चयूं त असांजे नर्व्स खे काई स्टिम्युलस मिली त अंदर में उमंग उथियो। उमंग सां कल्पना उत्पन्न थी, उन स्टिम्युलस सां असांखे इमेजिनेशन आई ऐं कल्पना रूप वरितो। हुन इमेजिनेशन कोई रूप वरितो, उन्हीअ रूप खे कोठियऊं कला। हुन इमेजिनेशन खे असां कहिड़े ज़रिए कंहिंखे ॾेखारियूं त हू आहे कला, ऐं हू कला करण वारो आहे कलाकार। कला आहे गुण। कला छा आहे? हिकु गुण आहे, ऐं गुणवान आहे कलावान। ऐं गुण खे प्रकट करे ॿियनि जे अॻियां पेश करण वारो आहे कलाकार। जेको हुन कला खे ॿियनि जे सामने ॾेखारे थो या पेश थो करे, हू आहे कलाकार। कंहिंजे अंदर में हूक उथी, यानी कि कंहिंजे मन में उहा आवाज़ आई ऐं उन्हीअ हूक अखरनि जी सूरत वरिती। उन जेकी इमेजिनेशन कई, जेकी उन जे मन में ॻाल्हि आई, उन जे मन जी जेकी आवाज़ हुई, उन अखरनि जी सूरत वरिती। उन इमेजिनेशन उन अखरनि जी सूरत वरिती ऐं सुंदर वीचार सुंदर भाषा में ज़ाहिर थिया त थी पई कविता। जेको मन में आयो हो कोई सुठनि शब्दनि में पिरोए करे असां कंहिंजे सामने अगरि पेश था कयूं त हू थी वई कविता। कंहिं आत्मिक प्रकाश खे सुर गीत ऐं लय में आंदो। कंहिं हुन थॉट खे कहिड़े सुर में, गीत में या कहिड़े हिकु लय में आंदो त थी पियो संगीत। संगीत जो इज़हार किन कयो मुख मां, कंहिं मुंहं सां संगीत ॻाई, त किन कयो हथनि सां, कंहिं साज़ वॼाया। हथनि कमु कयो त साज़ बणिया। जेके इंस्ट्रूमेंट्स आहिनि, म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट, साज़ बणिया ऐं साज़ सुरिया, उहे वॼिया त असांखे ॿुधण में सुठो लॻियो। मुख कमु कयो त भांति भांति जा राग जोड़िया, मुंहं मां ॻायोसीं त राग ठता। सुर जे धुन में अची जिन मस्तीअ में फेरियूं पातियूं ऐं हथनि ख्वाह पेरनि सां ताल वरितो, तिन अनोखी कला पैदा कई। कंहिं वरी जेकी उन्हनि जी कल्पना आई, उन्हनि खे उन्हनि संगीत में ॿुधी करे उन हिसाब सां पंहिंजा हथ ऐं पेर उन ताल सां हलाया त हू थी वई हो थी वियो नृत्य, नाच या रक़्स। वरी ॾिसूं था त सुर जे धुन में अची जिन मस्तीअ में फेरियूं पातियूं ऐं हथनि ख्वाह पेरनि सां ताल वरितो। हथनि पेरनि जी हिकु प्रॉपर मूवमेंट कई, ताल वरितो, तिन अनोखी कला पैदा कई, कोठायूं नृत्य, नाच या रक़्स। रक़्स मतिलब बि थींदो आहे नाच या नृत्य। पथरनि खे तराश करण जे कला खे कोठियाऊं संगतराश। जेके पथरनि ते तराशी करंदा आहिनि उन्हनि खे चयूं संगत राश। तलीकुनि खे रूप रंग ॾियण वारी कला खे कोठियाऊं चित्रकारी। कला जी उपमा शास्त्रनि में थिए थी, यानी शास्त्रनि में बि हिननि जो ज़िक्र आहे। कला दातार जी देन आहे। कला उन्हीअ खे मिलंदी आहे जंहिं ते सरस्वती देवीअ जी कृपा थींदी आहे। हर कंहिं माण्हूअ खे हर काई कला न ईंदी आहे। जंहिंजे मथां सरस्वती देवीअ जी कृपा हूंदी आहे, हुननि खे ई कोई न कोई कला ईंदी आहे। कला सां झलक मिले थी क़ौम या मुल्क जे कल्चर जी। कम्यूनिटी, क़ौम मतिलबु थींदो आहे कम्यूनिटी ऐं मुल्क मतिलबु थींदो आहे देश। त जेके उन देश जी कलाऊं आहिनि, उन सां असांखे उन देश जे कल्चर जे बारे में पतो पवंदो आहे। कल्चर अंग्रेज़ी अखर आहे, तंहिंजी माना अरबीअ में आहे सकाफ़त ऐं संस्कृत में आहे संस्कृति। तहज़ीब, तमदून ऐं सभ्यता जी सही माना अलॻि आहिनि। ही टई तहज़ीब, तमदून ऐं सभ्यता संस्कृति खां थोरा अलॻि आहिनि। मुल्क में संस्कृतीअ जो प्रदर्शन
पूरी रीति कलाकार कराए सघे थो। मुल्क में जेकी संस्कृति आहे, उन्हनि जी रहणी कहणी आहे, हू सभु असांखे हिकु कलाकार ई सुठे तरीक़े सां दर्शाए सघे थो। इहो ई कारण आहे जो जॾहिं बि को देश चाहे थो त ॿियनि देशनि खे असांजी संस्कृतीअ जो पतो पवे ऐं असांजे कल्चर जो पतो पवे, तॾहिं कलाकारनि खे ई उहो कमु सुपुर्द कयो थो वञे, यानी कि सौंपियो थो वञे, उन्हनि खे ई उहा ज़िम्मेदारी ॾेई थी वञे ऐं उहे कलाकार पूरी अमाना में देश जा एलिची बणिजी, एलिची मतिलबु राजदूत या ज़रियो बणिजी, पंहिंजे कला द्वारा मुल्क जो मान मथे था कनि ऐं वञी ॿियनि देशनि में पंहिंजे मुल्क जी शान वधाइनि था। मुल्क जूं झूनियूं रीतियूं रस्मूं कहिड़ियूं आहिनि, यानी कि रीति रिवाज़ हुन देश जा कहिड़ा आहिनि, देश जा किस्सा कहाणियूं कहिड़े बनावट ते बीठल आहिनि, यानी कि हुन देश जो इतिहास छा आहे, कहाणियूं छा आहिनि, जनता जे राग यानी मौसीक़ी, संगीत में लताफ़त शामिल आहे। लताफ़त मतिलबु थींदो आहे रस या आनंद, यानी कि उन देश जेको हू मुल्क जा कलाकार आहिनि, उन देश जो संगीत कीअं आहे, कहिड़े नमूने हू ख़ुशि थी रहिया आहिनि, कहिड़े तरीक़े जो संगीत हू पसंदि करे रहिया आहिनि, माण्हुनि जी पोशाक कहिड़ी आहे, कहिड़े तरह जा उहे कपिड़ा पाईंदा आहिनि, संदन हार सिंगार जो सामान कहिड़ो आहे, कहिड़े सामाननि सां हू तयारु थियणु पसंदि कंदा आहिनि, कहिड़े नमूने सां हू रहणु चाहींदा आहिनि, संदन खाधो पीतो कहिड़ो आहे, खाइण में छा पसंदि कंदा आहिनि, हुननि जी रहणी कहणी कहिड़ी आहे, वग़ैरह वग़ैरह। ही सभु असांजे कल्चर जे बारे में ॾेखारंदो आहे, कंहिंजे द्वारा, कलाकारनि जे द्वारा। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते कलाकार स्थूल या सूक्ष्म कला द्वारा रोशनी विझी पंहिंजे देश जे सभ्यता संस्कृतीअ ते रोशनी विझे थो। जेको कलाकार आहे हू या त स्थूल कला जो उपयोग थो करे या त सूक्ष्म कला जो उपयोग करे पंहिंजे मुल्क जी संस्कृति ऐं सभ्यता जे बारे में ॿियनि खे ॿुधाईंदो आहे। स्थूल कला खे कोटनि था उपयोगी कला या मादी फन। अगरि असां सरल भाषा में सम्झूं, स्थूल कला मतिलबु थींदो आहे कोई बि फिज़िकल कला, फिज़िकल आर्ट, जीअं चित्रकारी या तराशी, जेके असां मथे ॾिठीसीं कि पत्थरनि सां तराशनि था, चित्रकारी, ऐं यानी कहिड़ी बि अहिड़ो आर्ट जेको असां ॿियनि खे ॾेखारियूं था कंहिंजे ज़रिए, त हू थींदो आहे स्थूल कला। स्थूल कला खे कोटिन उपयोगी कला या मादी फन ऐं सूक्ष्म कला खे कोटिन ललित कला या लतीफ़ फन। स्थूल कला में ज़ाहिरी तौरु दुनियावी खज़ाननि ऐं पंहिंजे शरीर खे सुखनि जो माल मौजूदु हूंदो आहे, मतिलबु कि असां फिज़िकली पंहिंजे शरीर सां हुन शइ खे परफॉर्म करंदा आहियूं। जीअं कंहिंखे ड्रॉइंग करण में सुठो लॻंदो आहे त हू ड्रॉइंग कंदा आहिनि, स्केचिंग कंदा आहिनि, कंहिंखे वरी सिर्फ़ु कलर भरण में मज़ो ईंदो आहे त हू कलर भरंदा आहिनि, रंग भरंदा आहिनि शयुनि में। ईअं ई अलॻि कंहिंखे नृत्य करणु पसंदि हूंदो आहे त हू नृत्य करंदो आहे, त हू ईंदो आहे स्थूल कला में। ऐं सूक्ष्म कला में समायल हूंदी आहे आत्मिक आनंद जी सामग्री, यानी कि पंहिंजे मन जी भावना। पंहिंजे मन जी भावना असां ॿिए खे कहिड़े ज़रिए दर्शायूं था, त हू थींदी आहे सूक्ष्म कला। हिन में असां फिज़िकली मूवमेंट्स नथा कयूं, असां सवले नमूने बिना कुझु ड्रॉ करे या बिना कुझु फिज़िकली प्रेज़ेंट करे उन्हनि खे उहा शइ पंहिंजी भावना उन्हनि जी भावना ताईं पहुचायूं था। जीअं आहे संगीत या कोई कविता, त हू असां चई करे पंहिंजे मन जी ॻाल्हि ॿिए जे मन ताईं पहुचायूं था। हिन खे चवंदा आहियूं असां फिज़िकल आर्ट, स्थूल कला खे, ऐं सूक्ष्म कला खे असां चवंदा आहियूं सबटल आर्ट अंग्रेज़ी में। समायल हूंदी आहे आत्मिक आनंद जी सामग्री सूक्ष्म कला में। कला जो दर्जो ऊंचो आहे। जीवन में सुंदरता खे चिटीअ तरह, यानी कि चङीअ तरह या सुठीअ तरह कला ही चिटे थी, यानी कि चित्रित करे थी। जीवन जी सुंदरता असांखे सुठी तरीक़े सां कला ही ॿुधाए थी। हर देश खे पंहिंजी तहज़ीब ते नाज़ आहे, हर हिकु देश खे पंहिंजी तहज़ीब ते ॾाढो नाज़ हूंदो आहे।
ही जेको पाठ आहे उहो डॉक्टर राम पंजवाणी पारां जेको मज़मून मतिलबु थींदो आहे ऐसे, उन्हनि जे पारां हिकु ऐसे लिखियलु आहे सिंधी लोक कला, उन मां ही पाठ खयल आहे। हिते असांजो 5 चैप्टर एडवांस डिप्लोमा जो ख़तमु थियो। तव्हांखे कोई बि डाउट हुजे त तव्हीं मूंसां कमेंट सेक्शन में पुछी सघो था। जय झूलेलाल।